केमिस्ट्री क्लास 9 बाब 7 इलेक्ट्रोकेमिस्ट्री सबक 17 शॉर्ट क्वेश्चंस आवां केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना आवां के सिग्नल लाइन स्कूल में भलीकार असां जो के लेक्चर जा मौजू आहिनि एक्सरसाइज जो सेक्शन बी जंहिंमें असां शॉर्ट क्वेश्चन हल कंदासीं। सेक्शन बी जा 5 सवाल आहिनि। हर एक सवाल जो मुख़्तसर जवाब मिसाल समेत असां ॾींदा रहंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे डिफाइन ऑक्सीडेशन रिडक्शन रिएक्शंस विद एग्जांपल्स। असीं टेबल पढ़ी हुई 7.1 असांजी किताब में ॾिनल हुई। ऑक्सीडेशन खे 3 तरीक़नि सां बयानु करे सघिजे थो मुख़्तसरन। कंहिं बंसर में ऑक्सीजन मिले त चवंदो उनजी ऑक्सीडेशन थी आहे। कंहिं बंसर सां गॾु हाइड्रोजन हुजे पर उहा उतां ख़ारिज थिए त हाइड्रोजन जे ख़ारिज थियण वारे अमल खे बि ऑक्सीडेशन चइबो। जेकॾहिं को अंसर पंहिंजा इलेक्ट्रॉन विञाए थो त उन खे बि असां चवंदासीं ऑक्सीडेशन। रिडक्शन जी माना वरी उनजे थोरी उबतड़ आहे। कंहिं बि शइ में हाइड्रोजन एड थिए, अंसर में जेकॾहिं हाइड्रोजन एड थी थिए त चवंदासीं असां त हिन जी रिडक्शन थी आहे। जेकॾहिं कंहिं बंसर मां ऑक्सीजन रिमूव थी वञे त उनखे चइबो इन अंसर जी रिडक्शन थी। ऐं जेकॾहिं को अंसर इलेक्ट्रॉन गेन थो करे त असां चवंदासीं त उनजी रिडक्शन थी आहे। मिसाल जे तौर ते कापर आहे। कापर जॾहिं रिएक्शन कंदो आहे त पंहिंजा इलेक्ट्रॉन विञाईंदो आहे त लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज़ कॉल्ड एज ऑक्सीडेशन। हाणे असां चवंदासीं हिन कापर जी जंहिंजे मथां वाधू जा चार्जिस आहिनि हिन जी ऑक्सीडेशन थी आहे। सल्फर नॉन मेटल आहे, उहो वरी इलेक्ट्रॉन गेन कंदो आहे। उहो इलेक्ट्रॉन गेन कयईं त ॾिसो हुनजे मथां नेगेटिव जी चार्ज अची वई। जंहिं बंसर जे मथां नेगेटिव जी चार्ज ॾिसो त सम्झी वञो त हिन जी रिडक्शन थी आहे, छो त रिडक्शन जो मतिलबु आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन। ईअं खोड़ सारा ॿिया बि अमल आहिनि। हाणे ॾिसो हिते कापर ऑक्साइड आहे ऐं हेॾो कापर अथसि। हाणे कापर ऑक्साइड सां जॾहिं कार्बन जेको आहे रिएक्शन थो करे त कापर ऑक्साइड जी इहा ऑक्सीजन निकिरी वेंदी। हाणे हितां रिमूवल ऑफ ऑक्सीजन थी वई त रिमूवल ऑफ ऑक्सीजन छा आहे रिडक्शन। त असां चवंदासीं कापर ऑक्साइड जी हिते रिमूवल थी आहे त कापर थी वियो। वरी जेको कार्बन आहे उन ऑक्सीजन उन सां एड थी आहे त इन जी वरी छा थींदो एडिशन ऑफ ऑक्सीजन इज़ कॉल्ड एज ऑक्सीडेशन। हाणे हिन जी छा थी थिए रिडक्शन, हिन जी छा थी थिए ऑक्सीडेशन। ईअं वरी ॾिसो त हाइड्रोजन जे टर्म्स में जेकॾहिं इथीन आहे त उन में तव्हांखे ॿ हाइड्रोजन 4 थियूं मिलनि, ॿियूं हाइड्रोजन असां उन सां एड था करायूं। हाणे हेॾां ॾिसो त 6 हाइड्रोजन थी वियूं। हे 2 हाइड्रोजन जॾहिं इथीन में असां एड था करायूं त एडिशन ऑफ हाइड्रोजन इज़ कॉल्ड एज रिडक्शन। तंहिंजे करे असां चवंदासीं इथीन जी रिडक्शन थी आहे। ॿियो वरी आहे असां वटि आयरन ऑक्साइड ऐं एल्यूमिनियम। हाणे आयरन ऑक्साइड जो इहो जेको ऑक्सीजन आहे उहो रिमूव थींदो त रिमूवल ऑफ ऑक्सीजन इज़ कॉल्ड एज रिडक्शन। त हिन जी रिडक्शन थींदी, हिन सां एड थींदो त हिन जी ऑक्सीडेशन थींदी। ईअं असांजे किताब में ॿिया बि मिसाल ॾिनल आहिनि। कार्बन ऑक्सीजन पाण में मिलनि था, एडिशन ऑफ ऑक्सीजन थी वई त हिन जी कार्बन जी थींदी ऑक्सीडेशन। ईअं वरी तव्हां जेकॾहिं ॿिया बि मिसाल ॾिसंदो त उन्हनि में बि तव्हांखे किथे न किथे तव्हांखे ऑक्सीजन एड थींदी मिलंदी। जीअं हे ऑक्टेन आहे। हाणे ऑक्टेन में छा थो थिए त इहो सड़ंदो आहे, हिनखे तीली ॾींदासीं त इहा जेका ऑक्सीजन आहे हिन में एड थींदी वेंदी त हिन जी ऑक्सीडेशन थी थिए। वरी तव्हांखे हाइड्राज़ीन मिलंदो, हाइड्राज़ीन सां ऑक्सीजन रिएक्ट था करायूं त हाइड्राज़ीन मां इहा ऑक्सीजन हाइड्रोजन जेका आहे निकिरी वेंदी, ऑक्सीजन उन जी जॻह वठंदी। हाइड्राज़ीन मां रिमूवल ऑफ हाइड्रोजन थी त ॾिसो रिमूवल ऑफ हाइड्रोजन छा आहे, रिमूवल ऑफ हाइड्रोजन आहे ऑक्सीडेशन। हिन जी ऑक्सीडेशन थी थिए, इन मां हाइड्रोजन निकिरी वई। सवाल नंबर ॿियो आहे वाई आयोनिक कंपाउंड्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन मोल्टन आर इन aqueous सॉल्यूशंस ओनली। आयोनिक मुरकब पंहिंजे पाण मां रिजल हालत में या गार जी हालत में बिजली खे छो पसराईंदा आहिनि। इन जो जवाबु हीअ आहे त सॉलिड स्टेट में आयन्स फिक्स हूंदा आहिनि पंहिंजी जॻह ते, उहे हेॾे होॾे चुरी पुरी न आहिनि सघंदा। इन जे करे उहे बिजली जे करंट खे खणी करे पाण किथे को उनखे मूव न कराए सघंदा आहिनि। मोल्टिन स्टेट में इहो थींदो आहे त आयन्स फ्री हूंदियूं आहिनि, तंहिंजे करे उन्हनि मां बिजलीअ जो जेको करंट आहे उहो उन्हनि आयन्स फ्री हुजण जे करे उन्हनि सां गॾु क्रॉस करे वेंदो आहे ऐं उन सॉल्यूशन मां बिजली पिणु क्रॉस कंदी। aqueous सॉल्यूशंस में वरी ॻरियल हूंदियूं आहिनि आयन्स, उहे बि फ्री हूंदियूं आहिनि। तंहिंजे करे aqueous सॉल्यूशन हुजे या मोल्टिन स्टेट हुजे, आयन्स फ्री थियूं त उहे पाण सां गॾु करंट खे फ्लो कराईंदियूं आहिनि। इन जे करे आयोनिक कंपाउंड्स जेके आहिनि पाण मां बिजली खे रिजल हालत में या गार जी हालत में पसराए सघनि था। हाणे एस्टिक एसिड जो ॾिसो सॉल्यूशन आहे, उहो पाणीअ में असां ॻारियो आहे त उन जूं कुझु आयन्स जेके आहिनि उहे फ्री थियूं आहिनि। जीअं ई असां बिजलीअ जो
करंट उन्हनि ॿिनी इलेक्ट्रोड खे ॾिनो आहे त आयन्स जो हेॾे होॾे मूव थियूं कनि, तंहिंजे करे उन्हनि जी मूवमेंट सां करंट बि फ्लो करे थो। ऐं वरी ॾिसो पोटेशियम क्लोराइड आहे, इहो पाण मोल्टिन हालत में आहे, रिजल हालत में आहे। आयन्स फ्री थियूं त हाणे उहे मूवमेंट कंदियूं रिस्पेक्टिव इलेक्ट्रोड ॾे, त पाण सां गॾोगॾु करंट बि खणी वठंदियूं आहिनि। हे नॉन इलेक्ट्रोलाइट जो मिसाल आहे, उहे आयन्स में टुटियूं न आहिनि, इन जे करे उहे बिजलीअ जे करंट खे फ्लो नथियूं कराए सघनि। ईअं ई आयोनिक कंपाउंड जेकॾहिं सॉलिड हालत में हूंदो त उहो पिणु पंहिंजूं आयन्स उन जूं फिक्स हूंदियूं, उहे उते पाण में मज़बूती सां गॾियल हूंदियूं, त उहे करंट खे पाण सां गॾु फ्लो न आहिनि कराए सघंदियूं। इन जे करे आयोनिक कंपाउंड सॉलिड हालत में नॉन इलेक्ट्रोलाइट हूंदो आहे। नंबर 3 आहे व्हाट इज इलेक्ट्रोलाइटिक सेल, एक्सप्लेन विद डायग्राम। इलेक्ट्रोलाइटिक सेल छा आहे, डायग्राम जे ज़रिए सम्झायो। इलेक्ट्रोलाइटिक सेल जी डायग्राम ही आहे। इलेक्ट्रोलाइटिक सेल छा आहे? इलेक्ट्रोकेमिकल डिवाइस हूंदी आहे जेका बिजलीअ वारी तवानाई खे इस्तेमालु कंदे नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन खे प्रोसेस कंदी आहे। नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन्स उहे कीमियाई अमल आहिनि जेके पंहिंजो पाण कोन थींदा आहिनि, उन्हनि खे कंहिं तवानाई जी ज़रूरत हूंदी आहे। तंहिंजे करे इलेक्ट्रोलाइटिक सेल बिजली वारी तवानाईअ खे इस्तेमालु करे हिननि केमिकल रिएक्शन्स खे जेके नॉन स्पॉन्टेनियस आहिनि उन्हनि खे प्रोसेस कंदो आहे। इट कंसिस्ट ऑफ 2 इलेक्ट्रोड्स, एनोड एंड कैथोड, इमर्ज्ड इन एन इलेक्ट्रोलाइट सॉल्यूशन। हिन इलेक्ट्रोलाइटिक सेल में 2 इलेक्ट्रोड हूंदा आहिनि, हिकिड़े खे असीं एनोड चऊं था, हीअ एनोड हेॾां ॾेखारियल आहे, ऐं ॿिए खे असां कैथोड चऊं था। हिकिड़ो हिसो इहो आहे। ॿियो हूंदो आहे इलेक्ट्रोलाइटिक जेके असांजा सेल आहिनि उन्हनि में ॿियो आम कंपोनेंट हूंदो आहे इलेक्ट्रोलाइट। इलेक्ट्रोलाइट सॉल्यूशन, हिन में मोल्टन सोडियम क्लोराइड इस्तेमालु थियल आहे। टियों मेन हिसो हूंदो आहे इलेक्ट्रिक एनर्जीअ जो को बि सोर्स, मिसाल जे तौर ते बैटरी असां हिते इस्तेमालु कई आहे। हाणे हिन में छा थींदो आहे त इलेक्ट्रोलाइटिक सेल्स आर इलेक्ट्रोकेमिकल सेल्स दैट कैन बी यूज्ड फॉर द इलेक्ट्रोलाइसिस ऑफ सर्टेन कंपाउंड्स। इलेक्ट्रोलाइटिक सेल्स खे खोड़ सारनि मुरकबनि जी इलेक्ट्रोलाइसिस लाइ इस्तेमालु कबो आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं पाणी हुजे हा सोडियम क्लोराइड जी जॻह जे अंदरि, इन जी जॻह ते, त इहो पाणी छा थिए हा, इलेक्ट्रोलाइसिस में पाणी हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन में टुटी वञे हा। ईअं ई हिते जेको लूणु आहे उहो पंहिंजनि आयन्स में टुटंदो, ऐं सोडियम जेको आहे कैथोड ते जमा थींदो वेंदो, क्लोरीन वरी हेॾां ईंदी ऐं उहो क्लोरीन हितां ॿाहिरि निकिरी वेंदी। तंहिंजे करे असां मुख़्तलिफ़ मुरकबनि जी इलेक्ट्रोलाइसिस कंदा आहियूं, या कंहिं बि हिकिड़े धातुअ ते ॿिए धातुअ जो लेयर चाढ़ींदा आहियूं, त अहिड़े क़िस्म जे कमनि जे लाइ असां इलेक्ट्रोलाइटिक सेल खे कमु आणींदा आहियूं। तो आई डिफाइन ऑक्सीडाइजिंग एंड रिड्यूसिंग एजेंट विद एग्जांपल्स। मिसालनि जे ज़रिए ऑक्सीडाइजिंग एजेंट ऐं रिड्यूसिंग एजेंट सम्झायो। हाणे ऑक्सीडाइजिंग एजेंट या रिड्यूसिंग एजेंट जे लाइ असां हिकिड़ो ही मिसाल खणूं था। ऑक्सीडाइजिंग एजेंट छा हूंदो आहे? उहो ऑक्सीडेशन कराईंदो आहे। ऑक्सीडाइजिंग एजेंट जेको आहे को बि मुरकब हूंदो आहे या उहो को बि अंसर हूंदो आहे जेको इलेक्ट्रॉन हासिल कंदो आहे, पाण रिड्यूस थी वेंदो आहे। ऑक्सीडाइजिंग एजेंट्स खे इलेक्ट्रॉन एक्सेप्टर्स पिणु चयो वेंदो आहे। इहो यादि रखे छॾियो त ऑक्सीडाइजिंग एजेंट उहो हूंदो जेको इलेक्ट्रॉन एक्सेप्ट थो करे। हाणे सोडियम ऐं क्लोरीन पाण में रिएक्शन था कनि, सोडियम इलेक्ट्रॉन विञाए थी, क्लोरीन इलेक्ट्रॉन वठे थी, तंहिंजे करे ही वठंदड़ जेको आहे इन खे असां ऑक्सीडाइजिंग एजेंट चवंदासीं, छो त इहो इलेक्ट्रॉन वठे थो। ॿिए पासे खां ऑक्सीडाइजिंग एजेंट उनखे चइबो आहे जेको ऑक्सीडेशन कराए, हिन जी ॾिसो ऑक्सीडेशन थो कराए, यानी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन थो कराए, जिन खां खसे थो, तंहिंजे करे असां क्लोरीन खे चवंदासीं इहो ऑक्सीडाइजिंग एजेंट आहे। रिड्यूसिंग एजेंट वरी उहो सब्सटेंस हूंदो आहे जेको रिडक्शन कराईंदो आहे। रिडक्शन माना जेको ॿिए कंहिंखे गेन ऑफ इलेक्ट्रॉन कराए। रिड्यूसिंग एजेंट जेको हूंदो आहे उहो लूज़ कंदो आहे इलेक्ट्रॉन। हाणे हिते लूज़ केरु थो करे? इलेक्ट्रॉन, सोडियम लूज़ थो करे, तंहिंजे करे हीअ असांजो रिड्यूसिंग एजेंट आहे। ऐं इहो रिडक्शन कीअं थो कराए? छो त हिन खे गेन ऑफ इलेक्ट्रॉन थो कराए। रिडक्शन माना गेन ऑफ इलेक्ट्रॉन। सवाल नंबर 5 आहे एक्सप्लेन द फॉलोइंग केमिकल इक्वेशंस एंड आइडेंटिफाई। हे केमिकल इक्वेशंस आहिनि ऐं असां इन्हनि में वरी पोइ सुञाणींदासीं त ऑक्सीडाइजिंग एजेंट केरु आहे, रिड्यूसिंग एजेंट केरु आहे, सब्सटेंस उहो कहिड़ो आहे जेको ऑक्सीडेशन में वञे थो, ऐं ॿी शइ, ॿियो एलिमेंट कहिड़ो आहे जंहिंजी रिडक्शन थिए थी। इहो असांखे हिननि चइनि इक्वेशंस में सम्झणो आहे। असीं इहा टेबल जेका पढ़ी आयासीं त ऑक्सीडेशन छाखे चइबो आहे, रिडक्शन छाखे चइबो आहे, इन्हनि खे पंहिंजे साम्हूं रखूं था त जीअं असां ॾिसूं त कहिड़े लिहाज़ खां केरु ऑक्सीडाइजिंग एजेंट आहे, केरु रिड्यूसिंग एजेंट आहे। सो नंबर पहिरीं जेका केमिकल इक्वेशन आहे उहो आहे ज़िंक प्लस क्लोरीन, उहे पाण में गॾिजी करे ठाहिनि था ज़िंक क्लोराइड। तंहिंजे करे हाणे ज़िंक जेको आहे उहो मेटल आहे, क्लोरीन नॉन मेटल आहे। ज़िंक इलेक्ट्रॉन पंहिंजा विञाईंदो आहे, तंहिंजे करे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जेको थींदो उनजी थींदी ऑक्सीडेशन।
हाणे हिते सवाल नंबर जेको हिन जो टियों आहे त सबस्टेंस अंडरगोज़ ऑक्सीडेशन, त तव्हां चवंदो त हीउ जेको ज़िंक आहे इहो ऑक्सीडेशन इन जी थिए थी, ऐं वरी जेका क्लोरीन आहे उहा गेन ऑफ इलेक्ट्रॉन थी करे त रिडक्शन इन जी थिए थी। वरी ॿिए पासे खां ऑक्सीडाइजिंग एजेंट केरु आहे? ऑक्सीडाइजिंग एजेंट उनखे चइबो जेको इलेक्ट्रॉन एक्सेप्टर हुजे। क्लोरीन इलेक्ट्रॉन एक्सेप्टर आहे, इहो ऑक्सीडाइजिंग एजेंट आहे। वरी रिड्यूसिंग एजेंट असां उनखे चवंदा आहियूं जेको इलेक्ट्रॉन ॾींदड़ हुजे। ज़िंक इलेक्ट्रॉन ॾींदड़ आहे त उनखे चवंदासीं रिड्यूसिंग एजेंट। इक्वेशन नंबर ॿी आहे ब्रोमीन खे असां रिएक्शन था करियूं हाइड्रोजन सल्फाइड सां, त हाइड्रोजन ब्रोमाइड ऐं सल्फर जेको आंसर आहे उहो ठही पवे थो। हाणे हिते हाइड्रोजन आहे जेका एड थी थिए रिमूव थी थिए, तंहिंजे करे इन पस मंज़र में ॾिसंदासीं रिडक्शन ॾिसो छा थी थिए, एडिशन ऑफ हाइड्रोजन। हाणे हिते हाइड्रोजन ब्रोमाइड में हाइड्रोजन जेका आहे उहा एड थी आहे त असां चवंदासीं हिन जी थी वई रिडक्शन। हाइड्रोजन सल्फाइड मां इहा जेका असांजी हाइड्रोजन आहे उहा रिमूव थी थिए त असां चवंदासीं इन जी थी वई ऑक्सीडेशन। सो हिते रिमूवल ऑफ हाइड्रोजन माना ऑक्सीडेशन, तंहिंजे करे हाइड्रोजन सल्फाइड जी इन सल्फर जी छा थी वई ऑक्सीडेशन, छो त हिन में हाइड्रोजन खसिजी वई। ब्रोमीन जी छा थी, इन जी थी रिडक्शन, छो त हिन में हाइड्रोजन एड थी वई। टी इक्वेशन आहे कैल्शियम खे रिएक्शन करायूं था ऑक्सीजन सां ऐं पोइ ठही पए थो कैल्शियम ऑक्साइड, तंहिंजे करे इन टर्म्स ऑफ ऑक्सीजन एडिशन ऑफ ऑक्सीजन इज कॉल्ड एज ऑक्सीडेशन। हीअ ऑक्सीजन आहे, कैल्शियम सां मिले थी त असां चवंदासीं कैल्शियम जी ऑक्सीडेशन थी थिए। ऐं ॿियो ऑक्सीडाइजिंग एजेंट ऐं रिड्यूसिंग एजेंट खे जेकॾहिं ॾिसूं त कैल्शियम मेटल आहे, हीउ नॉन मेटल आहे। इलेक्ट्रॉन जेको एक्सेप्टर हूंदो आहे उनखे चइबो आहे असां चवंदा आहियूं इलेक्ट्रॉन एक्सेप्टर खे ऑक्सीडाइजिंग एजेंट। ऑक्सीजन जेका आहे उहा इलेक्ट्रॉन पंहिंजा हिन खां वठंदी त हीअ ऑक्सीडाइजिंग एजेंट आहे। इलेक्ट्रॉन विञाईंदड़ खे चइबो आहे रिड्यूसिंग एजेंट। कैल्शियम जेका आहे इलेक्ट्रॉन विञाए थी त कैल्शियम खे चवंदासीं इहो रिड्यूसिंग एजेंट आहे। आख़िरी इक्वेशन आहे लिथियम सल्फर जी। लिथियम ऐं सल्फर रिएक्शन था कनि त लिथियम सल्फाइड थो ठहे। सल्फर नॉन मेटल आहे, लिथियम जेको आहे असांजो उहो मेटल आहे। इन ज़िंक क्लोराइड वांगुरु इन जो बि सॼी जेका डिस्ट्रीब्यूशन आहे उहा ईअं ई थींदी। ऑक्सीडाइजिंग एजेंट केरु थींदो, जेको इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करे। सल्फर इलेक्ट्रॉन वठंदो, इहो थियो ऑक्सीडाइजिंग एजेंट। रिड्यूसिंग एजेंट थींदो लिथियम, छो त इहो इलेक्ट्रॉन लूज़ कंदो। ऑक्सीडेशन कंहिंजी थी थिए, जंहिंजा इलेक्ट्रॉन विञाइजंदा, हिन जी ऑक्सीडेशन थी थिए। हिन जी रिडक्शन थी थिए, छो त इहो इलेक्ट्रॉन गेन थो करे। सवाल नंबर 5 जो हिसो आहे आइडेंटिफाई द एलॉय। हेॾो कंपोनेंट आहिनि, ज़िंक ऐं कापर पाण में मिलायूं त कहिड़ो एलॉय ठहंदो। कापर एल्यूमिनियम मैग्नीशियम निकिल मिलायूं त कहिड़ो एलॉय ठहंदो। कापर ज़िंक ऐं टिन पाण में मिलायूं त कहिड़ो एलॉय ठहंदो। इहो असां टेबल 7.5 में ॾिठो हुयोसीं। ॾिसो कापर ऐं ज़िंक पाण में मिलनि था त ब्रास थो ठहे, तंहिंजे करे हिते असां लिखंदासीं ब्रास। ऐं वरी कापर एल्यूमिनियम मैग्नीशियम निकिल पाण में मिलनि था त ॾिसो असां वटि उहो ठहे थो ड्यूराल्यूमिन। हिते ॿिए नंबर में असां लिखंदासीं त इहो ही कंपोनेंट जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त ड्यूराल्यूमिन जेको एलॉय आहे उहो ठहंदो आहे। कापर ज़िंक ऐं टिन वरी पाण में मिलनि था त ब्रोंज़ ठहंदो आहे। टियों नंबर जेको आहे उहो ब्रोंज़ आहे। असांजो जेको लेक्चर सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चन हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।